अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। सेनेट इलेक्शन वेझो ईंदे ई हुकूमत ऐं अपोज़िशन सरगर्मियूं तेज़ करे छॾियूं। वज़ीर अज़म इमरान ख़ान पारां ज़ाती तौर क़ौमी असेंबलीअ जे मेंबर्स सां मुलाक़ातूं करण जो फ़ैसिलो। ज़रियनि मूजिबि ईंदड़ ॿिनि ॾींहंनि दौरान वज़ीर अज़म पार्लियामेंटेरियन सां मुलाक़ात करे संदन मसइला ॿुधंदे शिकायतूं ख़तमु कंदो। PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान चयो आहे त PDM जे हिकमत अमली ॾिसी हुकूमत मायूस ऐं परेशान थी वई आहे। PDM इत्तेहाद न पर हुकूमत मुख़ालिफ़ तहरीक जो नालो आहे। कोशिश कंदासीं त सेनेट चूंडुनि में इत्तेहादी पार्टियुनि जा वोट ख़राब न थियनि। इस्लामाबाद में बिलावल भुट्टो ज़रदारीअ जी मुलाक़ात बैदि बिलावल सां ॻाल्हाईंदे मौलाना फज़ल रहमान चयो त सेनेट चूंडुनि में अपोज़िशन जूं समूरियूं जमायतूं मुतहद आहिनि। इलेक्शन खां पोइ PDM जो इजलास थींदो जंहिं में हुकूमत मुख़ालिफ़ तहरीक खे हतमी शक्ल ॾींदासीं। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो आहे त समूरा पार्लियामेंटेरियन ऐं अवाम PDM सां गॾु आहे। जल्द कठपुतली वज़ीर आज़म खे घर बेड़ो कंदासीं। नंढी चूंड में हुकूमत खे शिकस्त ॾिनी, हाणे सेनेट चूंडुनि में बि गॾिजी हुकूमत खे टफ टाइम ॾींदासीं। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त असांखे हफ़ीज़ शेख जे सेनेट चूंडुनि में कामयाबीअ जो यकीन आहे। हमज़ा शहबाज़ शरीफ़ जी आज़ादीअ सां फ़र्क़ु नथो पवे। MQM पाकिस्तान हुकूमत जी इत्तेहादी आहे ऐं उहे हफ़ीज़ शेख खे वोट कंदा। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शेख रशीद चयो त अपोज़िशन जे एहतजाज में रंडक न विझंदासीं, पर PDM खे दरख़्वास्त आहे त हू पंहिंजी एहतजाज कुझु ॾींहं अॻिते वधाइनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान पेट्रोलियम वारे शयुनि जा अघ वधाइण वारी तजवीज़ खे रद्द करे छॾियो। वज़ीर आज़म जे ख़ासि मुआविन शहबाज़ गिल ट्वीट में चयो आहे त ओघरा पेट्रोलियम शयुनि जा अघ 6 रुपया खां वधीक फ़ी लीटर वधाइण जी समरी मोकिली हुई, जेका वज़ीर आज़म रद्द करे छॾी आहे। डूंगा बूंगा में फसल खे पाणी ॾींदे हिक ई ख़ानदान जा 3 भाती सूअर जो खाज बणिजी विया। पीउ समेत 2 पुट सूअर जे हमले में मारिजी विया। ॿुधायो पियो वञे त वॾो भाउ मसरूर फसल खे खाद ॾियण वियो त उहो वाक़ियो पेश आयो। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।